अस्सलाम वालेकुम डियर कैंडिडेट। शबाना नवाज़ ऑफिशियल यूट्यूब चैनल की तरफ खां तव्हां सां मुखातिब आहियां। 6 दर्जे जे चैप्टर ॿियों ऐं 6 दर्जे जी साइंस हिसो ॿिए में तव्हां सां मुखातिब आहियां। टाइम ज़ाया के बग़ैर अचूं था क्लास जे तरफ़। चैप्टर 2 सेंस ऑर्गेन्स, ठीक आहे, पढ़ूं पिया हवास जा क़िस्म ऐं हवास। उन जो पहिरियों जेको अखि वारो सेंस हुयो असां पढ़ी चुका हुआसीं। हाणे जेको सेकंड आहे कन जे सेंसिस जे बारे में पढ़ंदासीं। कन छा आहे? कन ॿुधण वारा उज़व आहिनि, उन्हनि में आवाज़ वारी तहरीक जा ख़ाबरू मौजूदु हूंदा आहिनि। कन जा अहम हिसा कहिड़ा आहिनि? कन जा 3 अहम हिसा आहिनि। ॿाहिरियों कन, ठीकु आहे, विचों कन, अंदरियों कन, मतिलबु इनर ईयर, मिडल ईयर एंड आउटर ईयर। इहो तव्हांखे मैडम सिंधु इम्तियाज़ में पढ़ायो हुयो। उनखां पोइ आहे त ॿाहिरें कन जो कमु कहिड़ो आहे? आवाज़ जे लहरुनि खे गॾु करणु आहे। ॿाहिरें कन में डिघी ऐं वेकिरी नाली ठहियलु हूंदी आहे, उन जो कमु कहिड़ो आहे? आवाज़ खे ॿाहिरें कन खां विचें कन ताईं पहुचाइणु हूंदो आहे। जेको ॿाहिरियों कन हूंदो आहे उन जो कमु हूंदो आहे त आवाज़ खे खणी विचें कन ताईं पहुचाइणु हूंदो आहे, ऐं आवाज़ खे ॿाहिरें कन खां विचें कन ताईं विचें कन में कन वारी दोलड़ी ऐं 3 हॾा हूंदा आहिनि। उन्हनि जो कमु कहिड़ो हूंदो आहे? उन जो कमु आवाज़ जे लहरुनि खे मक़नातीसी लर्ज़िश में बदिलाइणु हूंदो आहे। विचें कन में 3 हॾा हूंदा आहिनि, उन जा नाला छा आहिनि? जेके मथे हुयो त 3 दुलड़ी वांगुरु हॾा हूंदा आहिनि, उन जा नाला आहिनि मेलियस, इनकस ऐं स्टेपस। उनखां पोइ आहे त कोल्चिया छा आहे? अंदरें कन में ख़ासि क़िस्म जी बनावट हूंदी आहे, उनखे कोल्चिया चइबो आहे, ठीकु आहे। उनखां पोइ आहे त कोल्चिया में छा हूंदो आहे? तमामु बारीक वारनि जहिड़ी बनावट हूंदी आहे। ऐं कोल्चिया, उनखां पोइ आहे त कोल्चिया वारी नस जो कमु कहिड़ो हूंदो आहे? जवाबु आवाज़ वारी मालूमात खे खणी सिधो दिमाग़ ताईं पहुचाइणु। कन तहरक खे बदिलाइण में कीअं थो कमु करे? बारीक हॾनि में पैदा थींदड़ लर्ज़िश, ठीकु आहे, जेको विचों कन जो जेको हिसो आहे, बारीक हॾनि में पैदा थींदड़ लर्ज़िश, कोचिलिया में मौजूदु माया पाणियाठ वारनि जहिड़नि लर्ज़िश में लर्ज़िश पैदा थिए थी, ऐं उन जो कमु इहो आहे त उनखे आवाज़ वारी आवाज़ खे तहरक में बदिलाए थी। उनखां पोइ आहे त हीअ लर्ज़िश बरक़ी इशारा पैदा करे थी, जेकी कोचिलिया वारी तंद ॾांहुं मोकिलिया वञनि था, जेकी उन्हनि खे मग़ज़ ॾांहुं पहुचाए थी, ठीकु आहे। उनखां पोइ आहे त अंदरें कन में 3 अधु गोल शिकिल डिघा सोराख़ मौजूदु हूंदा आहिनि, उन्हनि जो कमु छा आहे? असांजे बदन खे तवाज़ुन में रखण में मदद कनि था, ठीकु आहे। अंदरें कन में जेके 3 अधु गोल जहिड़ा डिघा सोराख़ हूंदा आहिनि, उहे असांजे बदन खे तवाज़ुन में रखण में मदद ॾींदा। नक छा आहे? नक सिंघण वारो उज़वो आहे जेको बूइ महसूसु करे थो, ऐं नक जे अंदरि हिकु ख़ाल हूंदो आहे, तंहिंखे छा चइबो आहे? नक जो अंदरियों खांचो। नक जे अंदरे खांचे जे मथे पासे में छा हूंदो आहे? ख़ासि क़िस्म जा ख़ाबरू हूंदा आहिनि। उनखां पोइ आहे ख़ासि क़िस्म जे ख़ाबरूअ जो कमु कहिड़ो आहे? बूइ वारे मालिक्यूल्स खे महसूसु करणु, पोइ उहा ख़ुशबू में हुजे या बदबू में हुजे, पर उन्हनि मालिक्यूल्स खे महसूसु करणु उन ख़ासि क़िस्म जे ख़ाबरुनि जो कमु हूंदो आहे। उनखां पोइ आहे त नक बू वारी तहरीक खे कीअं महसूसु करे थो? जॾहिं नक जे अंदरि ख़ाबरू जेके आहिनि उहे तहरक में ईंदा आहिनि त बरक़ी इशारा बूइ वारी तंद जे ज़रिए बूइ वारी गोले या बल्ब ताईं पहुचाइनि था, ऐं बूइ वारो बल्ब दरअसल दिमाग़ जो असुलु हिसो हूंदो आहे, जेको बूइ वारनि ख़ाबरुनि खां बरक़ी इशारा वसूल कंदो आहे। उनखां पोइ आहे त ज़बान छा आहे? ज़बान मश्कुनि जो ठहियलु हिकु उज़वो आहे, जेको शयुनि जो ज़ाइक़ो महसूसु करे थो। ज़बान वारा ख़ाबरू घणनि क़िस्मनि जा ज़ाइक़ा महसूसु करे सघंदा। 4 क़िस्मनि जा, उहे कहिड़ा आहिनि? लूणियाठ, मिठो, खटो, कोड़ो। ज़ाइक़ो महसूसु कंदड़ ॻोढ़ियूं किथे हूंदियूं आहिनि? ज़बान जे मथाछिरे हिसे ते ज़ाइक़ो महसूसु कंदड़ ॻोढ़ियूं हूंदियूं आहिनि। ज़बान कंहिं ज़ाइक़े वारे तहरुक ते कीअं अमल करे थी? जॾहिं खाधे वारियूं कीमाई शयूं ज़ाइक़े वारनि ॻोढ़ियुनि में मौजूदु ख़ाबरू सेलनि या घरड़नि ताईं पहुचनि थियूं, त बरक़ी इशारा महसूसु कंदड़ तंद ज़रिए उहे दिमाग़ ॾांहुं पहुचाइनि थियूं। चमड़ी छा आहे? चमड़ी छुहण, दॿाउ, सूर, गर्मी ऐं सर्दी महसूसु करण वारो हवास आहे। एपीड्रम्स छा खे चइबो आहे? चमड़ीअ जो ॿाहिरियों तह जेको तमामु सन्हो हूंदो आहे, तंहिंखे एपीड्रम्स या चमड़ीअ जो पोश चइबो आहे। उनखां पोइ आहे त ड्रम्स छा हूंदो आहे? एपीड्रम्स जे हेठियां वारे तह खे ड्रम्स चइबो आहे। ड्रम्स में छा मौजूदु हूंदा आहिनि? ड्रम्स में केतिरियूं बनावट हूंदियूं आहिनि, जेकी ख़ासि क़िस्म जे तहरकुनि खे महसूसु करे वठंदियूं आहिनि। ड्रम्स जे अंदरि छा हूंदा आहिनि? हसास ख़ाबरू उज़वा हूंदा आहिनि। हसास ख़ाबरुनि जो कहिड़ो कमु आहे? उहे दर्द या सूर, गर्मी, सर्दी, छुहण वारी रोशनीअ खे महसूसु कराईंदा आहिनि। चमड़ी तहर
खे कीअं महसूसु कंदी आहे। चमड़ीअ वारा ख़ाबरू सेल तंदी घरड़नि जे ज़रिए दिमाग़ सां मिलियल हूंदा आहिनि। जॾहिं बि को ख़ाबरू मुतहरक थींदो आहे यानी तहरक में ईंदो आहे त बरक़ी इशारा न्यूरॉन्स जे वसीले दिमाग़ ताईं पहुचंदा आहिनि। हाणे बाब 3 शुरू थिए थो। बाब 3 आहे ॿूटनि में रोशनाई तरकीब वारो ऐं साह खणण वारो अमल। ॿूटा छो ज़रूरी आहिनि? ॿूटा ॿियनि जानदारनि जे लाइ खाधे जा ज़रिया हूंदा आहिनि। ॿूटा पंहिंजो खाधो कीअं हासिलु कंदा? ॿूटा पंहिंजो खाधो रोशनाई तरकीब वारे अमल जे ज़रिए हासिलु कंदा आहिनि। खाधे जे तयारीअ में ॿूटनि जो हिसो कड़ हूंदो आहे, पननि वारो हिसो हूंदो आहे। उन खां पोइ आहे त पन में छा हूंदो आहे? जीअं मां जेको तव्हांखे ॿूटनि जो जीव घड़ो ॾेखारियो त पननि में क्लोरोफिल हूंदो आहे। क्लोरोफिल पन जे कहिड़े हिसे में हूंदो आहे? मथे खल वारी चमड़ी जे हेठां क्लोरोप्लास्ट में। पननि जो मथियों तह कीअं हूंदो आहे? सणभो ऐं पाणी रोक वारो हूंदो आहे। सणभे पन जे हेठां मौजूदु ॿिए तह खे छा चइबो आहे? पन जे मथां खल या चमड़ी। उन खां पोइ आहे त मथे खल वारे तह जे हेठां छा हूंदो आहे? ड्रिघा घरड़ा सेल हूंदा आहिनि जिन में क्लोरोप्लास्ट मौजूदु हूंदो आहे ऐं क्लोरोप्लास्ट वरी छा में मौजूदु हूंदो आहे? क्लोरोप्लास्ट घरड़नि में मौजूदु हूंदो आहे जंहिंमें साए रंग जो मादो क्लोरोफिल हूंदो आहे। क्लोरोफिल छा आहे? क्लोरोफिल सिज जे रोशनी मां तवनाई खे जज़ब कंदो आहे ऐं पननि जे कहिड़े पासे में सन्हा सोराख़ हूंदा आहिनि। अच्छा, क्लोरोफिल सिज जे रोशनी मां तवनाईअ खे जज़ब कंदो आहे। उन खां पोइ आहे त पननि जे कहिड़े पासे में सन्हड़ा सोराख़ हूंदा आहिनि? हेठिएं पासे में। उन्हनि सोराख़नि या स्टोमेटिया जो कमु कहिड़ो हूंदो आहे? हिननि ई सोराख़नि में गैसनि जी मटासटा थींदी आहे ऐं पननि जे नसनि में नलियूं हूंदियूं आहिनि। उन्हनि जो कमु कहिड़ो हूंदो आहे? ही घरड़नि जे ज़रिए पन अंदरि ॿाहिरि पाणी ऐं पननि में अंदरि ॿाहिरि पाणी ऐं ख़ोराक पहुचाईंदा आहिनि। रोशनाई तरकीब लाइ घुर्बल शयूं किथां हासिलु थींदियूं आहिनि? हवा ऐं ज़मीन मां। हवा ऐं ज़मीन मां कहिड़ियूं शयूं हासिलु थींदियूं आहिनि? कार्बन डाइऑक्साइड। कार्बन डाइऑक्साइड ऐं पाणीअ जे कीमियाई अमल छाजे करे थींदो आहे? ग्लूकोस ऐं ऑक्सीजन कहिड़ो अमल पैदा थींदो आहे? ग्लूकोस ऐं ऑक्सीजन गैस ठहंदी आहे। ग्लूकोस छो ज़रूरी आहे? ग्लूकोस खे ॿूटा पंहिंजे खाधे तौरु इस्तेमालु कनि था ऐं बचियल ग्लूकोस खे निशास्ते में बदिलाए आईंदा जे लाइ इस्तेमाल रखी छॾींदा आहिनि। ऑक्सीजन गैस छा आहे? पननि मां ॿाहिरि ख़ारिज ऑक्सीजन गैस जेका पननि मां ॿाहिरि ख़ारिज थींदी आहे। शमसी पैनल छा खे चयो वेंदो आहे? ॿूटनि जे पननि खे। पन वेकिरा ऐं तराखड़ा छो थींदा आहिनि? त जीअं गैसूं घणे खां घणी रोशनी जज़ब करे सघनि। उन खां पोइ नेक्स्ट आहे त रोशनाई तरकीब वारे अमल घुर्बल शयूं कहिड़ियूं आहिनि? पाणी, कार्बन डाइऑक्साइड, सिज जी रोशनी, टेम्परेचर ऐं क्लोरोफिल रोशनाई तरकीब जे लाइ वारे अमल जे लाइ घुर्बल ऐं ज़रूरी शयूं आहिनि। रोशनाई तरकीब थियण लाइ रोशनी छो ज़रूरी आहे? क्लोरोफिल सिज जी रोशनी खे जज़ब करे ग्लूकोस ठाहींदी आहे। जेतिरी रोशनी जो मिक़दारु वधीक हूंदो त रोशनाई तरकीब में बि वाधारो ईंदो। रोशनाई तरकीब वारे अमल थियण लाइ क्लोरोफिल छो ज़रूरी आहे? क्लोरोफिल जे करे ई पननि जो साओ रंग हूंदो आहे। रोशनाई तरकीब वारो अमल क्लोरोफिल जे मौजूदगीअ में ई मुमकिन आहे। उन खां पोइ आहे रोशनाई तरकीब वारे अमल थियण लाइ गर्मी छो ज़रूरी आहे? रोशनाई तरकीब वारे कीमियाई अमल लाइ केतिराई कीमियाई अमल गर्मीअ जे दर्जे ते दारो मदार रखंदा। जेतिरी गर्मी वधीक हूंदी रोशनाई तरकीब ओतिरी तेज़ थींदी। रोशनाई तरकीब वारे अमल थियण लाइ पाणी ऐं कार्बन डाइऑक्साइड छो ज़रूरी आहिनि? पाणी ऐं कार्बन डाइऑक्साइड पाणी में कीमियाई अमल करे ग्लूकोस ठाहिनि था जेका ॿूटनि लाइ अहम आहे। हीअ बि थोरो इम्पोर्टेंट क्वेश्चन आहे त ॿूटनि में साह खणण वारे अमल ऐं रोशनाई तरकीब वारे अमल जी भेट कयो। रोशनाई तरकीब वारे अमल ऐं साह खणण वारे अमल जी भेट। रोशनाई तरकीब वारो अमल। हिन अमल में तवनाई घुर्बल हूंदी आहे जॾहिं त साह खणण वारे अमल में तवनाई ख़ारिज थींदी आहे। ऐं रोशनाई तरकीब में ही अमल फ़क़ति ॿूटनि लाइ हूंदो आहे पर साह खणण वारो अमल सभिनी जानदारनि में हूंदो आहे। रोशनाई तरकीब ही अमल ख़ोराक तयारु करण लाइ हूंदो आहे पर साह खणण वारो अमल ख़ोराक इस्तेमालु थींदो आहे। हिन अमल में ख़ोराक इस्तेमालु थींदो आहे। उन खां पोइ आहे रोशनाई तरकीब में त ही अमल ग्लूकोस तयारु कंदो आहे पर साह खणण वारे अमल में हीअ अमल ग्लूकोस खे टोड़े तवनाई हासिलु कंदो आहे। उन खां पोइ आहे त रोशनाई तरकीब वारे अमल में कार्बन डाइऑक्साइड कम ईंदी आहे जॾहिं त साह खणण वारे अमल में कार्बन डाइऑक्साइड ख़ारिज थींदी आहे। हीअ असांजो चैप्टर 3 जेको हिते कंप्लीट थियो। उन खां पोइ सही ग़लति जवाब आहिनि, ख़ाल आहिनि, वर्ड मीनिंग ख़ाल आहिनि कुझु, उन्हनि खे तव्हां स्किप कयूं था इन लाइ जो इन ई चैप्टर में आहिनि ऐं असां हिते पंहिंजे उनखे टाइम खे बचाईंदे हिन क्लास खे हिते कंप्लीट कयूं था। शबाना नवाज़ ऑफिशियल सां जुड़ियल रहंदा। चैनल खे सब्सक्राइब न कयो त सब्सक्राइब कंदा, बेल आइकन जे बटन खे प्रेस करे नोटिफिकेशन ऑल खे क्लिक करणु न विसारींदा ऐं पंहिंजी क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा रहंदा। पंहिंजो ख़्यालु रखंदा। अल्लाह निगहबान।